माण्हू सब न सोना पखी सब न हंज कई कई माण्हू मंझि अचे बोए बहार जे अॼोके ॾींहं खे कारो ॾींहुं चइजे या अॼोके ॾींहं खे सोग ऐं ॾुख जो ॾींहुं चइजे त बजाए अॼोके ॾींहं ते सिंध खां सिंध जो हिकु तवाना आवाज़, सिंध खां सिंध जो हिकिड़ो महबूब आवाज़, सिंध खां सिंध जो हिकु नडर ऐं बेबाक सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गॾाणी फसियो वियो। 2-3 ॾींहं पहिरियां ज़ख़्मी कयो वियो हुयो। अॼु उन सिंध खां मोकिलाणी कई आहे। शहीद नसरुल्लाह गॾाणी जो कसूर कहिड़ो आहे? शहीद नसरुल्लाह गॾाणी जो कसूर इहो आहे त उन मज़लूमनि जी तर्जुमानी कई, उन सिंध जे हक़नि जी तर्जुमानी कई, उन सिंध जे रोडनि जो आवाज़ उथारियो, उन सिंध जे अमन अमाना जो आवाज़ उथारियो, उन सिंध पुलिस जा शहीद थींदड़ जवाननि जे लाइ आवाज़ उथारियो। उन सिंध जे अवाम जे खून ऐं पसीने जी कमाई टैक्स मां हलंदड़ इदारा उन्हनि जे जेको आहे त ग़ुलामी जो तज़किरो कयो, उन जो ग़ुलामी जो आवाज़ उथारियो त सिंध जे नौजवाननि, सिंध जे ॿोड़नि, सिंध जे हारनि, सिंध जे मज़दूरनि जे खून ऐं पसीने जी कमाई मां टैक्स ते हलंदड़ इदारा वॾेरनि जो ग़ुलामी न पुराइनि ऐं उहे जेको आहे त वॾेरनि जे प्रोटोकॉल न पुराइनि। उन्हनि जी निशानदेही कई। शहीद नसरुल्लाह जो इहो कसूर हो। सिंध जा वॾेरा क़ाबिल इज़त आहिनि, सिंध जा MP MLA क़ाबिल इज़त आहिनि, पर छा उन्हनि जे मथां आङुर खणणु एतिरो जुर्म बणिजी वियो आहे जो उन जी सज़ा में हिकिड़े आवाज़ खे ख़ामोश कयो वञे थो, हिकिड़े किरदार खे फ़रामोश कयो वञे थो, हिकिड़े बेबाक ऐं नडर सहाफ़ी खे मौत जी निंड सुम्हारियो वञे थो। आख़िर इहो ज़ुल्म केसिताईं हलंदो? आख़िर सिंध वासी पंहिंजे अहिड़े किरदारनि खे छो पाण था ख़तमु कनि? शहीद जान मोहम्मद महर उहो सदमो जेको बर्दाश्त करे अञा सही न थी हुई त वरी शहीद नसरुल्लाह खे निंड जी मौत जी निंड सुम्हारियो वियो। छा करणु चाहे पियो? इहा सरदारी निज़ाम जे सरदार ऐं वॾेरा अहिड़ी ॾाइण छो बणिया आहिनि जो जेको आहे त पंहिंजे घर जा बच्चा बि जेको आहे पंहिंजे हथनि सां ख़तमु करे रहिया आहिनि। सिंध वासी ही वक़्तु आहे ॿाहिरि निकिरण जो, सिंधियो ही वक़्तु आहे बेदार थियण जो, सिंधियो ही वक़्तु आहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण। उन जी नुमाइंदगी, उन जी तर्जुमानी जे लाइ को माण्हू, को जवान मैदान में न अचे, उन जो सबबु इहो आहे त इलेक्शन अचे थी, वोट अचनि था, जॾहिं इन्हनि जे इंतिखाब जो मौक़ो अचे थो त मज़लूमनि जी तर्जुमानी कंदड़नि खे सिंध जो अवाम उनखे खुॾे छॾे थो, उन्हनि जो इंतिखाब नथो करे। इन ज़ालिमनि जे अॻियां पोयां नारा हणणु पूरो आहे त सिंध जे अवाम पंहिंजे हक़नि सां पाण जेको आहे त दगा कई आहे, सिंध जे अवाम सिंध जे हक़नि जी लताड़ पाण कई आहे ऐं जेके सिंध जे अवाम जो इहो तौर तरीक़ो जारी रहियो त ईअं सिंध जे खूंदरनि जा लाश तव्हां असांखे मिलंदा रहंदा। उहो लाश शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे सूरत में हुजे, शहीद बशीर ख़ान कुरैशी जी सूरत में हुजे, शहीद मक़सूद कुरैशी जी सूरत में हुजे, शहीद जान मोहम्मद महर जी सूरत में हुजे, या हाणे नसरुल्लाह गॾाणी जी सूरत में हुजे। असीं इहे लाश पंहिंजे कुल्हनि ते धोईंदा रहंदा। शहीद अजमल सामन जहिड़ा, शहीद बहराम सामन जहिड़ा ऐं मौत जी निंड सुम्हारियो वियो। आख़िर ही सिंध जो अवाम पंहिंजे खूंदरनि जा लाश केसिताईं धोईंदो रहंदो। शहीद नसरुल्लाह गॾाणी हिकु बेबाक आवाज़ हो जंहिं सिंध जे नौजवाननि खे पैगाम ॾिनो त ग़रीब हुजणु मेणो न आहे, ग़रीब हुजणु तानो न आहे, ग़रीब बि हिकिड़ो तवाना आवाज़ बणिजी सघे थो, ज़ुल्म खे ललकारे सघे थो, जबर खे ललकारे सघे थो। असां अपील कयूं था सिंध हुकूमत खां, उन्हनि खां इंसाफ़ जी का बि उमेद न आहे, पर असां कानूनी चारा जो कंदे अपील कयूं था त शहीद नसरुल्लाह जे क़ातिलनि खे उन जे ज़मीन बोस थियण खां पहिरियां, धरती माउ जे हवाले थियण खां पहिरियां उन्हनि जे क़ातिलनि खे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे, उन्हनि जा नाला निर्वार कया नज़र आम ते आंदो वञे तां त हिकु ॿियो आवाज़, हिकु ॿियो शहीद नसरुल्लाह उहो रस्ते तो न अटी सघे, उनखे खून में लाल न कयो वञे, उनखे मौत जी निंड न सुम्हारियो वञे। बहरहाल वॾी ॾुख जी जेको आहे घड़ी आहे। असां हिन मौक़े ते शहीद नसरुल्लाह गॾाणी जे ख़ानदान सां, उनजे बचड़नि सां इज़हार ताज़ियत कयूं था ऐं जेतिरो इन वाक़े जी मज़म्मत कजे, जेतिरो ॾुख कजे उहो घटि आहे। अल्लाह तबारक व तआला मरहूम जी मग़फ़िरत फरमाए ऐं सिंध वासियुनि खे शऊर अता फरमाए, सिंधियुनि खे पंहिंजे हक़नि जे लाइ बेदार थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए।